पई खणे पसा जेके क़ौम सां मोहबत कंदा आहिनि उन्हनि जो ॿियो नालो सरफरोश हूंदो आहे, उहो ई सिपाही सालार हूंदा आहिनि। मां जान खाना ॾे अकेलो वेंदुसि। कॾहिं बि सोचो किथे दुश्मनी में हू अवां ते। मां आमिर खान जो पुटु आहियां, मुंहिंजो मिशन हक़ ते आहे, मूंखे कुझु न थींदो। अॼु खां वठी वाइदो थो कयां, तुंहिंजे रस्ते में केर बि न ईंदो, छो न उहो साहब खान हुजे या उन खां बि वॾो टिंग ज़हीर खान। तो मुंहिंजी अखियूं खोले छॾियूं। सॼे ॻोठ मां रुगो ॿिन लोलनि जो अटो थियो आहे। मौसूम मरी रहिया आहिनि। रुखी मानी पाणी खां सवाइ निड़नि मां कीअं लहंदी? बचनि खे कीअं ज़हर जहिड़ो पाणी पीआरियो? सुबुह खां वठी नंढनि ॿारनि जी हालत ख़राब आहे। पानी पी मुंहिंजा बच्चा, पानी पी। ये केड़ी हयाती है? ये तो जीअर ही मरण है। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।